कराची में हथियारबंदनि जी गाड़ी ते फायरिंग। PPMPA असलम अबड़ो जो भाउ एडवोकेट अकरम अबड़ो ऐं भाइटो शहरियार अबड़ो समेत 3 ॼणा मारिजी विया, 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिब डिफेंस फेज़ 7 में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि वीगो ते 2 पासनि खां फायरिंग कई, जंहिंमें 4 ॼणा ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि मां अकरम अबड़ो ऐं शहरियार अबड़ो इस्पताल में दम ॾिनो। ज़ख़्मी इरशाद पंवर बि ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। हथियारबंदनि घटि में घटि 30 गोलियूं हलायूं ऐं फायरिंग में 2 क़िस्मनि जा हथियार इस्तेमाल कया विया। मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे जिना इस्पताल मुंतक़िल कयो वियो। एडिशनल IG पुलिस जावेद आलम ओढो जी जिना इस्पताल आमद। जावेद आलम ओढो जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिब एडवोकेट अकरम अबड़ो ऐं संदसि साथियुनि खे टारगेट कयो वियो। वाक़िए वारे हंधि तां 50 खोल मिलिया आहिनि, जेके फ्रांसिक लाइ मोकिलिया विया आहिनि। वाक़िए में वॾा ऐं नंढा हथियार इस्तेमाल कया विया। DIG ॾखण इरफान बलोच जी सरबराही में वाक़िए जी जांच लाइ टीम जोड़ी आहे। तमामु जल्द वाक़िए जी तह ताईं पहुची वेंदासीं। वाक़ियो दहशतगर्दी जो नतीजो नाहे। वाक़िए जी हर रुख खां जांच करियूं पिया। PP चेयरमैन ऐं परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां MPA असलम अबड़ो जे भाउ एडवोकेट अकरम अबड़ो ऐं संदसि भाइटे जे क़त्ल जी मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वाक़ियो खुलियल दहशतगर्दी आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। क़ातिल जल्द कानून जे गिरफ़्त में हूंदा। निगरान हुकूमत जे इख्तियारनि बाबति हुकूमत इतिहादियुनि खे मंझाइण में कामयाब। निगरान हुकूमत जे इख्तियारनि बाबति शिक 203 में तरमीम कई वई। तरमीम मूजिब निगरान हुकूमत खे 2 धुरियूं ऐं 3 धुरियूं मुआहिदो करण जो इख्तियार हूंदो। निगरान हुकूमत खे पहिरियां खां जारी मंसूबनि ते इदारनि सां ॻाल्हाइण जो इख्तियार बि हूंदो।